ॾे पर ॾे मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार अस्सलाम वालेकुम नमस्ते अक मौजूद चाक चङा भला जोड़ मता राखी खीर आसूदा कहिड़ा तव्हांजा हाल कहिड़ा अहिवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाक जे हेडक्वार्टर वारो शहर मिठी चेलार छाछरो कांटियो नंगर पारकर डीपलो इस्लाम कोट कारूंजर कजला सर नैनीसर खां थींदे कासबे ताईं उतां खां लीके जे हुन पार बॉर्डर जे हुन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर रण कच्छ भुज समूरे ढाट में राजस्थान में वसंदड़ मारूड़नि समेत सिंध पाकिस्तान जे ज़िले उमरकोट जे छेड़े वारे दंग वारे शहर ऐं रेलवे स्टेशन तारीख़ी खोखड़ा पार ऐं उतां खां वरी जालू चोरो वासलबा पर्ची स्टेशन छोर न्यू छोर हासीसर साडर ढोरो नारो उमरकोट नबीसर नोटो ऐं समूरे कच्छ में वसंदड़ मारूड़नि ढांचड़नि ऐं मुंहिंजे सिंध पाकिस्तान ज़िले थरपाकर इन समूरे थर जे अंदरि मौजूदु मारूड़नि खे सिक भरियो सलाम ख़ुश आबाद हुजो। कहिड़ा हाल आहिनि? पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक तव्हांखे कीअं थो लॻे ऐं हीअ लोक गीतनि जूं कहाणियूं कचेरियूं ऐं स्टोरियूं जेके तव्हांजे आॾो इन थर थाक ते पेश करे रहिया आहियूं ज़रूरु ॿुधंदा हूंदा ऐं इन्हनि खे यकीनी तौर ते ॿुधी तव्हां ख़ुशि बि थींदा हूंदा। रोज़ नित नयूं कहाणियूं ऐं कचेरियूं थर जे ढाट जे मारूड़नि जूं हिननि भिटनि पटनि पासाड़नि जूं खूहनि पलर पालोट जे समूरनि मंज़रनि जूं तोड़े ॾुख ॾुकार ऐं ख़ुशियुनि ग़मियुनि समेत शादियुनि मुरादियुनि खां वेंदे लोक गीतनि सहरनि ताईं ऐं हीअ जेके ख़ूबसूरत चवणियूं आहिनि कहाणियूं आहिनि कहावतूं आहिनि इहे थर जा मंज़र हिननि लोक गीतनि में शामिल आहिनि। तव्हांखे यकीनी तौर ते भला लॻंदा हूंदा सुठा लॻंदा हूंदा पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। ऐं अहिड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक वणे थो पसंदि आहे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं हिननि वीडियोज़ खे शेयर कयो लाइक कयो ऐं पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾियो राय ज़रूरु ॾियो त ही लोकगीत ही कहाणियूं ऐं कचेरियूं जेके हिंद सिंध में ऐं ॾे परॾे में मशहूरु थर जे ढाट जे मशहूरु लोक फ़नकारनि हैदर हिंद फौज़िया सुमरो माई भागी शमन अली मीराली ऐं ॿियनि फ़नकारनि इहे लोकगीत ॻाया आहिनि जेके तव्हांजे आॾो असीं पेश करे रहिया आहियूं कीअं था लॻनि। जी हा दोस्तो, अॼु असीं हिंद सिंध में ॾे परॾे में मशहूरु ढाट जे थर जे राजस्थान जे मशहूरु लोक फ़नकार हैदर हिंद जे तरफ़ां ॻायल मशहूरु लोकगीत जंहिंखे तितर वांगुरु दिलि में पालियमि दिलि में पालियमि इहो लोकगीत जेको हैदर हिंद ॻायो ऐं ॾाढो सुपर हिट मशहूरु थियो। तव्हां जारो पेश करे रहिया आहियूं हिन गीत जे मुतलिक़ ऐं तितर आहरड़ जा ॾींहं जोबन जा ॾियारा ऐं हीअ ततल उस ततल वारी हीअ थर हीअ ढाठ हीअ सिंध जा समूरा मंज़र ॿॿरनि जी छां हीअ लाभारा हीअ कणकूं इहे समूरा रंग ढंग अंदाज़ ऐं स्टाइल हिंद सिंध में मौजूदु दुनिया जे मशहूरु शाइरनि सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शाइरनि हज़रत शाह लतीफ़ भिटाई खां वेंदे शेख अयाज़ ताईं ऐं अदल सुमरे खां अयाज़ गुल खां थींदे शंकर सागर ताईं मुख़्तलिफ़ फ़नकारनि मुख़्तलिफ़ शाइरनि इन्हनि मंज़रनि खे इन काणे खे उस खे ततल वारीअ खे हिननि जोबन जे ॾियारनि खे पंहिंजी शाइरी में बयानु कयो आहे। ऐं तितर तेज़ उॾार जोबन ॿ टे ॾियारा तितर तेज़ उॾार जोबन ॿ टे ॾियारा ऐं लतीफ़ साईं खां वेंदे शेख अयाज़ ताईं तितर जे हवाले सां अयाज़ चए थो त तितर तेज़ उॾार जोबन ॿ टे ॾियारा त बिल्कुलु ईअं हीअ ख़ूबसूरत पखी जंहिंजी ॿोली मिठड़ी जंहिंजो आवाज़ मिठड़ो जंहिंजो चहिरो मासूम ऐं चवनि था त कारड़ो तितर ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। ईअं भूरड़ो तितर बि आहे। ईअं शमन अली मीराली जो हिकिड़ो मशहूरु गीत आहे त कुंड में छो तूं रोईं पियो थो धोखो मिलियो थी छा। मतिलबु मुख़्तलिफ़ क़िस्म जा रंग आहिनि ढंग आहिनि स्टाइल आहिनि अंदाज़ आहिनि जेके इन तितर सां जुड़ियल आहिनि। अहिड़नि ई ख़ूबसूरत मंज़रनि सां थर जे ढाठ जे माण्हुनि जे लाइ हैदर हिंद जेको गीत तख़लीक़ कयो जेको कंहिं शाइर जो गीत तख़लीक़ कयो उनखे हैदर हिंद ॻायो
जंहिंखे ख़ूबसूरत स्टाइल अंदाज़ में जेको हैदर हिंद गीत ॻायो, उहो गीत आहे जंहिंखे तितर वांगुरु दिलि में पालियमि। इन में मयारूं आहिनि, इन में हिकिड़ा नियापा आहिनि, हिकिड़ा समूरा मंज़र आहिनि, उहे समूरा रंग आहिनि हिन गीत में, जंहिंमें हू पंहिंजे महबूब ॾांहुं, पंहिंजनि ॾांहुं, पंहिंजनि प्यारनि ॾांहुं मयार थो मोकिले त हिन तव्हांखे दिलि में पालियमि, तव्हांखे दिलि में सांढियमि, तव्हांखे दिलि सां चाहियमि, चाह में, प्यार में, मोहबत में तव्हांखे तितर वांगुरु पालियमि। पर तव्हां यकीन करियो, उन जी मञता न ॾिनी, उन जी मोट न ॾिनी। हीअ ख़ूबसूरत मंज़र आहिनि जेके हिन गीत में हैदर हिंद पंहिंजे आवाज़ में, आलाप में ख़ूबसूरत स्टाइल ऐं अंदाज़ सां बयानु कया आहिनि। बुनियादी तौर ते तितर थर जे सहराउनि में, बरपटनि में, रणपटनि में, ख़ासि तौर ते रेगिस्ताननि में, उन्हनि में जेको ढिंढो गाहु हूंदो आहे, उन गाह में घणो लिकियलु हूंदो आहे। ऐं पोइ वरी पोठनि में, पासाड़नि में बि निकिरी ईंदो आहे तितर, जंहिंजी ॿोली प्यारी, जंहिंजी ॿोली मिठड़ी, जंहिंजो हलणु, अंदाज़, स्टाइल प्यारो। त इन समूरे मंज़र खे बुनियादु बणाए शाइर लिखियो गीत त जंहिंखे तितर वांगुरु दिलि में पालियमि। सैं उनखे मयार आहे, उन शायदि न निभायो, उन धोखो कयो। सो इन्हनि धोखनि, इन्हनि दौलाबनि, इन्हनि निभाउ, इन प्यार प्रीत, इन समूरनि मंज़रनि खे शाइर जॾहिं ख़ूबसूरत स्टाइल सां हिकिड़ो गीत लिखियो त उन गीत खे जंहिं रंग ढंग स्टाइल अंदाज़ सां हैदर हिंद ॻायो, यकीन करियो उन गीत सॼी एशिया में, ख़ासि तौर ते हिन नंढे खंड में, जिते जिते बि कुंड कुर्छ में थरिया वसनि था, ढाटी माण्हू वसनि था, सिंधी सबाजड़ा, सिंध जा सुहिणा माण्हू वसनि था, उन्हनि हिन गीत खे खयो, पंहिंजे दिलि सां लॻायो। सोशल मीडिया जे वास्ता मेमोरी कार्ड्स, CD प्लेयर्स ऐं USBs जे ज़रिए तोड़े हिननि मोबाइल डिजिटल एज में हिननि मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे वास्ता हिन गीत खे सेव करे पाण वटि महफ़ूज़ रखियो आहे। ऐं हीअ गीत घरनि में, कचेरियुनि में, फैमिलीज़ में हैदर हिंद खे हर माण्हू ॿुधे थो। हिन महिल ताईं जेके बि वॾा फ़नकार थर में पैदा थिया आहिनि ऐं थर जे ढाट जे मारवाड़ जे लोक गीतनि खे जिन ॻायो आहे, उन्हनि में जेतिरी वॾी सुञाणप ऐं मान मर्तबो तोड़े मशहूरी हैदर हिंद खे मिली, एॾी मान मर्तबो ऐं मशहूरी सिंध जो ॿियो को बि फ़नकार हासिलु नाहे करे सघियो। एॾी वॾी मञता कंहिं वॾे फ़नकार जे हिसे में नाहे आई। हीअ उहो फ़नकार आहे हैदर हिंद, जंहिंजूं कैसेटूं 1,000 में न, पर हिकु कैसेट लखनि जे तइदाद में विकिरो थींदी हुई कंहिं दौर में कैसेट जी दुनिया में, ऐं उहा परॾेह बि वेंदी हुई, माण्हू ॿुधंदा हुआ। अॼोकी इन वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो।